रियासती पीएस टेटीह जे एमपीए सैयद हसन अली शाह जी हिदायतुनि ते पाकिस्तान पीपल्स पार्टी तलका भिरिया जी सीनियर अॻवान ऐं अॻूणे वाइस प्रेसिडेंट हाजी खान शेख सां पेश आयल अफ़सोसनाक वाक़े बाद पार्टी अॻवाननि पारां साण से यकजहती जो इज़हार कयो वियो। रियासती टाउन कमेटी जे वाइस चेयरमैन ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जो अॻवान राव सग़ीर अहमद राजपूत हाजी खान शेख वटि पहुची संदसि अयादत कई, जिते हुन फौरी तौर बहितर इलाज लाइ कराची मुंतक़िल करण जा इंतज़ाम कराया। बाद में हाजी खान शेख खे रेस्क्यू 1122 एम्बुलेंस ज़रिए कराची जे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। उन मौक़े ते राव सग़ीर अहमद राजपूत चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी पंहिंजे कारकुननि खे कॾहिं बि अकेलो नाहे छॾींदी। हाजी खान शेख जहिड़ा पार्टी जा पुराणा ऐं वफ़ादार जियाल आहिनि। संदसि इलाज हर मुमकिन सेका जारी रखियो वेंदो। होॾां हाजी खान शेख ॻाल्हाईंदे चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी मुंहिंजी साह में रग रग में शामिल आहे। पार्टी लाइ मुंहिंजी जान बि हाज़िर आहे। ॿिए पासे ज़िले क़यादत पार्टी कारकुननि ऐं सोशल मीडिया वाहिपेदारनि हाजी खान शेख सां मुकमल हमदर्दी यकजहती जो इज़हार कंदे संदसि जल्द सिहतयाबी लाइ दुआऊं घुरियूं आहिनि। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।